अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व मौलाना मौला सकलैन अबिल क़ासिम मुहम्मद الطيبين الطاهرين المعصومين المظلومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا أما بعد فقد قال الله سبحانه تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد والبرهان الرشيد وقوله الحق إن أحسن الحديث بسم الله الرحمن الرحيم ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا صلوات अल्लाह ताला ने सैयद मज़लूम आशिकान अहल बैत आशिकान इल्म अहल दानिश अहल फ़िक्र अल्लाह तबारक तआला इन बारगाह मनकूती में इन बारगाह रुश्द हिदायत में इन बारगाह इल्म नूर और मारिफत में तव्हांजी हाज़िरी के मक़बूल मंज़ूर फरमाए। हमेशह तव्हांजी ख़िदमत अक़दस में इन दुआ सां पंहिंजे कलाम जी इब्तिदा कंदो आहियां कि ही मक़ाम इंसान जे ततहीर जो मक़ाम आहे, इंसान जे नफ़्स जे पाकीज़गीअ जो मक़ाम आहे। इन मक़ाम ते अचण खां पोइ इंसान अहल बैत अलैहिस्सलाम जन जे ज़वात मुक़द्दसा सां वाबिस्ता थी थो वञे ऐं वाबिस्ता थियण सां इंसान जी कमी कोताही ख़तमु थी वञे। ॿाहिरि इंसान केॾो बि गुनाहगार आहे, ॿाहिरि इंसान केॾो बि ख़ताकार आहे, इंसान छाकाणि त मजमूओ आहे ख़्वाहिश जो ऐं अक़ल जो। बाज़ औक़ात इंसान अक़ल इस्तेमालु नथो करे ऐं ख़्वाहिशात उनजे मथां ग़ालिब थी वञनि, हैवानी जबलतूं उनजे मथां असरअंदाज़ थियनि थियूं। नतीजे में उन पालनहार जंहिं उन ते पंहिंजी रहमत कई आहे, जंहिं उन ते पंहिंजी बख़्शिश कई आहे, जेको महबूद हक़ीक़ी आहे, जंहिंजे इबादत में इंसान खे हर वक़्तु महबूदियत में रहणो आहे, उन खां ॿाहिरि थी थो वञे। लेकिन जेॾी महिल हिन बारगाह में तशरीफ़ फरमा थी थो वञे त पोइ हिन बारगाह में अचण खां पोइ हिन बारगाह जी ख़ासियत इहा आहे अहल बैत अलैहिस्सलाम जी मजलिस का ज़िक्र कान्हे, बल्कि दुनिया जी उहा अज़ीम इबादत आहे जंहिं इबादत में इंसान ॿियो कुझु नथो करे तॾहिं बि ॻाढापो करे थो। मुड़े तवजह आहे न तव्हांजी? ॻाढापो थी थो वञे। कंहिंसां ॻाढापो थी थो वञे? उन्हनि पाक ज़वात मुक़द्दसा जे पैरवी करण वारनि सां ॻाढापो थी थो वञे ऐं उन्हनि सां ॻाढापो थिए थो त पोइ अहल बैत अलैहिस्सलाम जन जे ज़वात मुक़द्दसा सां। बाज़ औक़ात माण्हूअ जो नाले जी हद ताईं ॻाढापो हूंदो आहे, बाज़ औक़ात माण्हूअ जो किरदार जी हद ताईं ॻाढापो हूंदो आहे, इश्क जी हद ताईं ॻाढापो हूंदो आहे। मूंखे तवजह आहे तव्हांजी? सलवात पढ़ो मोहम्मद इंसान जॾहिं कंहिंसां गॾिजी वञे त पंहिंजे उन ॻाढापे खे महसूसु करे, महसूसु कबो। ॻाढापो सम्झो था न? जॾहिं कंहिंसां मरबूत थी थो वञे माण्हू। मां तव्हांजे ख़िदमत अक़दस में पुराणे ज़माने में बि हिकिड़ो मिसाल ॾिनो हो कि शाह अब्दुल लतीफ़ भेटाई असांजे पंहिंजे सिंध जो बल्कि हिन ख़िते जो बर सग़ीर जो हिकु आरिफ़ शाइर आहे ऐं उन जे शाइरीअ में आरिफ़ चइबो ई उनखे आहे जंहिं वटि इरफ़ान हूंदो आहे, यानी मुशाहिदो रब जे तरफ़ खणी वञे। हिकु दफ़ा पुराणनि ज़माननि में हींअर केतिरनि नौजवाननि खे त शायदि ख़बर न पवे, लेकिन पुराणनि ज़माननि में नार हलंदा, मुख़्तलिफ़ बनियुनि में ॿारनि में नार हलंदा। नार चइबो यानी पाणी खूह मां नार जे ज़रिए पाणी कढिबो, उन में वरी लोटियूं लॻल हूंदियूं जंहिंखे सिंधी ज़बान में किंगरी चइबो आहे, हुनखे सिंधी ज़बान में किंगरी चइबो आहे। ऐं अक्सर जेके जिन माण्हुनि जो मुशाहिदो हूंदो हुननि ॾिठो हूंदो त किंगरियूं जॾहिं ठिकर जूं हुयूं, पोइ बाद में वरी लोह जूं ठहियूं, तरक़ी थी, पहिरें ठिकर जूं हूंदियूं, यानी कुंभार किंगरी ठाहींदो ऐं उनखां पोइ उन किंगरीअ खे माल थींदी, नार में हिकिड़ी माल थींदी, उन माल में मड़े छॾिबो, उहे किंगरियूं वेंदियूं पाणी भरींदियूं खणी ईंदियूं। हीअं आहे त साईं पुराणे ज़माने में जिन ॾिठो शाह अब्दुल लतीफ़ बेटा हिकिड़े नार जे भरिसां पहुतो
असांजी अख बसीरत वारी न आहे, आरिफ़ जी अख बसीरत वारी आहे। इन मक़ाम ते जेॾी महिल पहुतो त ॾिठई त कुझु किंगरियूं भॻल आहिनि, कुझु किंगरियूं सही आहिनि। इन मक़ाम ते उन बसीरत वारे शहर में दुनिया खे पैगाम ॾियण जी कोशिशि कई। ईअं कोन त कोई जुगारींदो अचंदो पंहिंजे लाइ, न बल्कि पैगाम ॾियण जे लाइ। इन मक़ाम ते जो बीठो ॾिठई माल जी सूरत हाल, उन में काई किंगरी भॻल बि आहे त चई तरे भॻल किंगरी पेई फेरा ॾिए। यूं भॻल न आहिनि, लेकिन हिकिड़ी तरे भॻल आहे, अथसि कुझु कोन। तरे भॻल किंगरी पेई फेरा ॾिए, नकी भरे नकी आणे तब सलाड़ी वते सजने। भरण जी सलाहियत कान्हेसि, आणण जी सलाहियत कान्हेसि, आहेसि बि तरो भॻल, लेकिन सजणनि सां गॾु आहे। पोइ हिनखे चइबो आहे न, नेता कॾहिं ॿाहिरि रखोसि त केरु थुलो बि न आणे। भॻल शइ खे केरु, लेकिन हुननि सां गॾु ई पई आहे, नकी भरे उन ई पाणीअ में वञे पई जंहिं पाणीअ में तवजह आहे न तव्हांजी। यानी इन मक़ाम खे जेकॾहिं इंसान दर्क करे त अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन जे नाले ते थियल महफ़िल हुजे, मजलिस हुजे, ज़िक्र हुजे, इन ज़िक्र में अचण का विंदुर न आहे, बल्कि पंहिंजे पाण खे उन्हनि सां ॻंढण जो नालो आहे। भली असांजो तरो भॻल छो न हुजे, पाकीज़ा मक़ाम आहे। इन मक़ाम ते अचण काई मामूली ॻाल्हि कान्हे। ऐं वरी मजलिस अज़ा जो त मक़सद ई निरालो आहे कि मज़लूम हुसैन, मां कई बार तव्हांजी ख़िदमत में चयो आहे त मज़लूम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो दादलो आहे। ख़ुदा जे मुताबिक़ जा पंहिंजा कानून आहिनि, ऐं अल्लाह पंहिंजे सुन्नत ऐं कानून में का तब्दीली न आणींदो आहे। हेॾा अंबिया आया, 1,24,000 नबी हिन दुनिया ते आया, लेकिन कानून जे हिसाब सां उहे नबी मुतीहा, ऐं अल्लाह तबारक ताला उन्हनि खां मथे कंहिंखे न रखियो, नबियुनि खां मथे कंहिंखे न रखियो। ऐं सभिनी नबियुनि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अल्लाह जो मोहम्मद मुस्तफ़ा सां एॾो प्यार आहे, एॾो प्यार आहे जो जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुदा जी निमाज़ में थो बीहे, अल्लाह तबारक ताला उनखे हुकुम थो ॾिए क़ुम लैल इल्ला क़लीला, तूं बीही थो रही त थकिजी थो पई, छाकाणि त मुंहिंजो महबूब आहीं। यानी अहिड़ो माबूद जेको पंहिंजे अब्द जे इबादत ते ॿियनि जे इबादत मां राज़ी न थिए, मुस्तफ़ा जी इबादत खे अल्लाह राति जो इबादत कर, लेकिन थोरी कर, एतिरी न कर, थकिजी न पओ। मुंहिंजा महबूब एॾी मोहब्बत मुस्तफ़ा सां, माण्हू जेकॾहिं मुस्तफ़ा जे घर अचनि, कम लाइण खां पोइ जे वेही बि रहनि थोरी देरि त नबी नाराज़ थिए या नबीअ खे महसूसु थिए त हाणे वञनि, अल्लाह तबारक ताला नबीअ जे ज़बानी न क़ुरान जे ज़बानी चए त जॾहिं कमु लही वञे त नबीअ जे घर घणो हलियो। नबी जी बारगाह में अल्लाह एतिरी अज़ियत, एतिरी तकलीफ़ नबी जी बर्दाश्त नथो करे सघे, पंहिंजी अज़ियत खे नबी जी अज़ियत करार ॾेई छॾे। चए इन्नल लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहू, तहक़ीक़ जे नबी खे रंजायो ऐं रसूल खे रंजायो, अल्लाह खे रंजायो ऐं रसूल खे रंजायो, लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आख़िरह, दुनिया ऐं आख़िरत में उन ते अल्लाह जी लानत आहे। यानी अल्लाह चए थो मुंहिंजो ईज़ा रसूल जो ईज़ा, रसूल के ज़र्रा बराबर की तकलीफ़ अल्लाह कबूल नथो करे। लेकिन असी हैरान थी वियासीं उन मक़ाम ते, जे मक़ाम ते नबी सजदे में आहे, सजदो निमाज़ जी महराज आहे, मुश्किल तरीन निमाज़ जो रुकन आहे, इन रुकन खां वधीक मुश्किल को रुकन आहे ई कोन, तंहिंजे करे जल्दी सजदे मां सिर खणणु घुरिजे। लेकिन हुसैन इन मक़ाम ते अचे ऐं नबी ते सवार थी वञे, अल्लाह जो हुकुम ते मुस्तफ़ा भली तूं मुंहिंजो केॾो बि महबूब आहे, लेकिन हे मुंहिंजो दादलो आहे, हेसि हुसैन न उते तूं सिर न खण। मजलिस की ॻाल्हि ई अलॻि आहे, इबादतुनि में केतिरियूं इबादतूं आहिनि। आयतुल्लाह बेरोजर्दी जी ॻाल्हि त तव्हां सभिनी खे ख़बर पई हूंदी। आयतुल्लाह बेरोजर्दी हिकु दफ़ा पंहिंजे दर्स में आयो, तमामु वॾो आलिम दीन आहे, सभिनी नालो ॿुधो आहे, लेकिन जेकॾहिं हुनजी तह या पढ़ो ज़िंदगानी त ॾिसो केतिरी अजीब ज़िंदगानी आहे। चवंदा हिकु दफ़ा दर्स में आयो, दर्स में अचण खां पोइ बार बार इमाम हुसैन शहर पियो चवे, मरसिया पियो चए, रोए पियो, अखियुनि मां ॻोड़ा पियो ॻाड़े। शागिर्दनि चयो साईं रोज़ ईंदो आहे, छो त दर्स जो पंहिंजो मौज़ू आहे, मजलिस जो पंहिंजो मौज़ू आहे, हाणे साईं बार बार ॻोड़ा पियो ॻाड़े, आख़िर छा सबबु आहे?
साईं जे में दर्स पूरो कयो त पुछे त तव्हां मुंहिंजी अॼु जी कैफ़ियत मूंखां पुछंदव न? इहो से असां पाण हैरान आहियूं त अॼु मामूल खां हटी तव्हां पंहिंजे दर्स में बार बार मौला हुसैन जे लाइ मरसिया पिया चओ, शहर पिया पढ़ो, मौला जी मुसीबत पिया पढ़ो। फरमाइनि राति मां हिकु ख्वाब ॾिठो, ख्वाब में ॾिसां थो त क़यामत जो मंज़र आहे ऐं सभु कुझु जन्नत जे तरफ़ वञे थो पियो। ऐं मां ॾिठो त जन्नत खे जेतिरा दरवाज़ा आहिनि उन्हनि सभिनी दरवाज़नि ते हर हिकु इमाम जो नालो लिखियलु आहे। हीउ मौला अली जो दरवाज़ो आहे, इमाम हसन जो दरवाज़ो आहे, इमाम हुसैन जो दरवाज़ो आहे, हीउ सैयद साजिदीन जो दरवाज़ो आहे, हे मोहम्मद बाक़िर जो दरवाज़ो आहे, हे इमाम जाफ़र सादिक जो दरवाज़ो आहे। हीअं सभिनी ते दरवाज़ा लिखियलु आहिनि। ऐं पोइ मालूम थियो त भई जेको इमाम सादिक जो दरवाज़ो आहे, जेके बि उलमा आहिनि उहे सभु इमाम सादिक जे दरवाज़े मां अंदरि दाख़िल थींदा। मां बि अॻिते वधियुसि त मां वञा त मूंखे मुंहिंजे वक़्त खां वॾा उलमा यानी शेख मुफ़ीद हुजे, कुलैनी हुजे, इहे सभु उते बीठा हुजनि। मां बि बीह रहियुसि। मां ॾिठो त शेख मुफ़ीद खां इमाम सादिक पुछे पियो, इहे शेख फलां जेका फ़तवा ॾिनई, इहा फ़तवा तो कहिड़े किताब मां पढ़ी? फलां जेको फ़तवा जे अमल खे अंजाम ॾिनी कहिड़े मां? पोइ सभु ॿुधाइनि पिया, इमाम खे मुतमइन करण जी कोशिशि पिया कनि। मौला मां हिन इल्म जे ज़रिए, मौला मां हीअ यानी वॾा वॾा इम्तिहान हुजनि, उन खां पोइ जन्नत में अंदरि पिया वञनि। उहो चए थो आयतुल्लाह बिरोजर्दी चए थो, ओॾी महिल मां ॾिठो हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिं मां माण्हू हलंदा पिया वञनि। मां वठी भॻुसि, मुंहिंजो भला हेॾे ते मुंहिंजो इम्तिहान ते ख़ुदा ॼाणे पास थिया न थिया। इहो कहिड़ो दरवाज़ो ॾिसां त इमाम हुसैन जो दरवाज़ो, बाबे हुसैन मां सभु को अंदरि पियो वञे। त मां बि चयो त मां बि बाबे हुसैन मां जन्नत में हलियो वञा। इंतज़ारु त पाण खां थींदो कोन्हे न, हे आलिम दीन आहे। जेॾी महिल उते पहुतो त दरवाज़े ते मौला हुसैन तशरीफ़ फरमाए। मौला हुसैन खे चयो सैयद, मौला हुसैन न बिरोदर खे चयो सैयद, तुंहिंजो दरवाज़ो ही न आहे, उलमा जो दरवाज़ो हू आहे। त चई मौला उलमा जे दरवाज़े ते त वॾा सवाल आहिनि, छो त उलमा जो मर्तबो वॾो आहे, उलमा जो मर्तबो वॾो आहे, उलमा जे दरवाज़े ते वॾा सवाल आहिनि। मां हिन दरवाज़े ते आया। मौला चयो हिन दरवाज़े तां सभु को आसानी सां पियो वञे। मौला हुसैन चयो हा इन करे आसानी सां पियो वञे, हीउ दरवाज़ो उन्हनि जे लाइ आहे जिन मुंहिंजे लाइ मातम कयो आहे, मेहरबानी कई आहे, जिन मूं ते ॻोड़ा गाड़िया आहिनि, जिन मुंहिंजो गिरियो कयो आहे। उन जे करे ख़ुदावंद जे मुताल मुंहिंजो हीउ दरवाज़ो ठाहियो आहे। उन्हनि सभिनी अज़ादारनि खे बाबे हुसैन मां जन्नत में दाख़िल। मौला हुसैन जी मजलिस का मामूली मजलिस न आहे। हीउ मक़ाम रुश्द व हिदायत आहे। माना हिन मक़ाम ते अचण खां पोइ बि जेकॾहिं मुंहिंजे अंदरि में ततहीर न थिए, मुंहिंजे अंदरि में का तब्दीली न अचे, नाराज़ त थींदो न। त असां सभई नारनि ते हिरियल आहियूं। असां सभई चवंदासीं अहिड़े क़िस्म जी मजलिस पवा, हिनखे मजलिस थोरी चइबो, साईं छा थो अची ॿुधाए। लेकिन कसम ख़ुदा जो हीउ जेको महीनो आहे, हीउ को मामूली महीनो न आहे। ख़ुदा जी रहमतूं बरकतूं यानी तइदाद ई न आहे। अहिड़ियूं रहमतूं बरकतूं इनायतूं पई थियूं नाज़िल थियनि। ऐं असां हिन में बि लापरवाह हुजूं, असां हिन में बि बेपरवाह हुजूं कि ख़ुदा जी रहमत बरकत में ॾिसो हिकिड़ो माण्हू कमु नथो करे सघे, उहा ॿी शइ आहे। मां अक्सर तव्हांजे ख़िदमत में गुज़ारिश कंदो आहियां त ॾिसो हिकिड़ी नेकी करणु हिकु अलॻि अमल आहे। नेकी करण सां तव्हांजो जोहर तरक़ी कंदो, रोज़े रखण सां तव्हांजो जिस्म तरक़ी न कंदो, तव्हांजी अखि तरक़ी न कंदी, तव्हांजी रंगत तरक़ी न कंदी, तव्हांजे माल में इज़ाफ़ो कोन थींदो, तव्हांजे बंगले में इज़ाफ़ो कोन थींदो। लेकिन तव्हांजो जेको हक़ीक़ी जोहर आहे, हीउ बाटी जोहर न आहे, हीउ त हिकिड़ो घोड़ो आहे। जीअं सवारीअ जे लाइ घोड़ो इस्तेमालु कबो आहे हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ते पहुचाए, हीअ असांजी बाटी हक़ीक़त में असांजी सवारी आहे। अल्लाह तबारक ताला इहा इनायत कई आहे, हिन जी बि ख़िदमत करणी आहे। भई घोड़े जी ख़िदमत न कंदासीं त मंज़िल ते कीअं पहुचाईंदी। तंहिंजे करे जेतिरो घणी ख़िदमत कबी ओतिरो ई घोड़ो तवाना रहंदो। तंहिंजे करे हिन जिस्म जो ख़्यालु इन बुनियाद ते कयो त हीअ असांखे मंज़िल ते पहुचाए। लेकिन मंज़िल जो तयन न हुजे, सवारीअ ते हुजे, ही ख़बर ई न हुजेसि काॾे वञिणो आहे, त पोइ जाॾे घोड़ो ईंदो ताॾे ई सवार ईंदो। घोड़ो गाह ॾे त हीअ बि गाह ॾे, घोड़ो पाणी ॾे त हीअ बि पाणी ॾे। त हीअ जेका बाटी आहे इंसान जी, इहो इंसान न आहे। नेकी करण सां जोहर इंसानीअ में तरक़ी थी थिए, उहो वञी उन मक़ाम ते थो पहुचे जेको मक़ाम अला अलीयीन जो मक़ाम आहे। कि हिते हिन दुनिया में भले ई ॾुतड़ियल हुजे, लेकिन हुन दुनिया में ॾुतड़ियल न हूंदो। लेकिन कंहिंखां नेकी नथी थिए। हिकिड़ो आहे ॻाल्हि अॼुकल्ह जे मुआशिरे जी माहौल जी मुनासिबत सां था कयूं कि मां जेको पंहिंजी ऑब्ज़र्वेशन कई आहे, 95% माण्हू रमज़ान जी ॻाल्हि आहे लेकिन रोज़ा नथा रखनि। 95% माण्हू या त बीमार आहिनि,
चवनि था असांखे बीमारी आहे, जंहिंसां पुछूं था साईं नथा रखे सघूं, बीमार आहियूं। वाक़ई उहा आहे त ठीकु आहे, हुज़ूर शरई आहे, इहो मुंहिंजो न कमु आहे, न मां फ़क़ीह आहियां, न मां तव्हांखे ॾेजारियुसि, न कमु करे सघो। या हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पंहिंजे जोर खे तव्हां ताक़त ॾियण खां रहाए छॾियो। लेकिन जेकॾहिं कंहिं गुनाह कयो आहे, इहो बि त हिकिड़ो कमु आहे न, हिकिड़ो कमु आहे नेकी करणु, हिकिड़ो कमु आहे ॾिसो न, हिकिड़ो कमु आहे ख़ैरात करणु। नाराज़ त कोन पिया थियो, सलवात पढ़ो मोहम्मद वाले तव्हांसे अॼु मिसरनि जो न्याज़ कयो आहे, मोमिन न्याज़ खाईंदा, ठीकु आहे न। साईं कामिल शाह मरहूम ख़ुदा हुनखे तरीक़े रहमत करे, साईं ग़ुलाम हुसैन शाह, इहे सभु हिते तव्हां असां सभिनी ॾिठा। ऐं वरी हिन दुनिया मां हुन दुनिया में हलिया विया, हिन खां वधीक कहिड़ी इबरत आहे। इंसानु इन शइ खे जेकॾहिं ग़ौर करे त ॻाल्हि ख़तमु, न्याज़ कयो, साईं यारनि ख़र्चु कयो, माना हिकिड़ो हथु थियो ॾियण वारो, जे चाहियो त ज़िक्र जारी रहे, न्याज़ जारी रहे, ऐं हिकिड़ो हथु थियो खाइण वारो, जेको खाए, वरी हिकिड़ो हथु ॿियो वरी चोरी करे, माना इहो बि हिकिड़ो कमु आहे। चोरी को सवलो कमु आहे छा? चोरी करणु बि ॾुखियो कमु आहे। चोरी करे, मुआज़ला हराम कमु करे, माना इहो बि कमु करणु आहे। नेकी न करे सघो, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, उहा तव्हांजी क़िस्मत आहे। भई जेको जेतिरो कमाईंदो ओतिरो ई हुनजे माल हुनखे मिलंदो। हीअ को बाज़ार अहिड़ी न आहे, हिन में इंसाफ़ आहे। ज़रो बराबरि अमल कयो, ख़ुदा हुनजो सिलो ॾींदो। नथा करे सघो त जेकॾहिं बुरो अमल कंदो, ऐं रमज़ान मुबारक जे महीने में, त अलाह तबारक ताला हुन जोहर खे खटाए छॾींदो। नुक़सानु आहे। जॾहिं नेकी न करे सघो त कम से कम बुराई त न कयो। नेकी न करे सघे इंसानु, बुराई न करे। रमज़ान मुबारक जो पाक मुक़दस महीनो, ऐं इब्तिदा कयमि हिन सां त बाबा हीअ बारगाह मलकूती आहे, बारगाह नूरानी आहे। के त हीअ साल सवाब जी मजलिस आहे, इहा इज़त आहे। इंसानु सुभाणे बि मजलिस आहे। इंसानु हिन दुनिया मां हुन दुनिया में वञे थो, लेकिन पोइ बि फ़िक्र नथो करे। मां हींअर अचां पियो हिन कासिम आबाद वारे रोड खां, के कासिम चौक जे भरिसां हिते जिते APS स्कूल आहे, हिते ॿ गाॾियूं पाण में टकराइदियूं आहिनि, ऐं तमामु बुरी तरह टकराए, भई ऊंधियूं लॻी पियूं आहिनि। इहे हूंदियूं आहिनि नागहानी बलाऊं। नागहानी बला खां बचण जो हल ई हिकिड़ो। नागहानी बला इंसान खे, तव्हां सभु हिते आया आहियो, ख़ुदा तव्हांखे महफ़ूज़ रखे। मुश्किलात ऐं मुसीबतुनि जो हल कहिड़े दरवाज़े ते आहे? हिन दरवाज़े ते आहे न। हिन दरवाज़े खां अलावा को कहिड़ो असांजे लाइ ॿियो दरवाज़ो आहे? असां हिन ई दरवाज़े ते अची दुआ घुरंदासीं। हिन दरवाज़े ॿुधायो सदको आहे जेको तव्हांखे 70 बलाउनि खां बचाईंदो। सदको अहिड़ी शइ आहे। सदको ज़रूरी न आहे त को वॾो सदको कढो। कंहिंखे पाणीअ जो गिलास पियारे छॾियो तॾहिं बि सदको आहे। कंहिंसां मिठो ॻाल्हाए छॾियो तॾहिं बि सदको आहे। पैसा ॾोकड़ ॾियणु सदके जो नालो न आहे। हक़ीक़त में अल्लाह तबारक ताला जे नाले में, मां त ईअं बि चवंदो आहियां त जेकॾहिं केरु 3 भेरा सलवातूं पढ़ी, 3 दफ़ा मोहम्मद आले मोहम्मद ते सलवात पढ़ी, उहो बि जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां सदको करे छॾे त हीउ मरहूमीन जे लाइ सदको आहे, त हुनखे फ़ाइदो पहुचे। छो त कुझु अमल अहिड़ा आहिनि चवंदा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां हिकिड़े दफ़े इब्लीस खे ॾिठो। इहे रवायात आहिनि, इहे असांजे लाइ जेके साईं बयानु कयूं आहिनि, इहे बयानु करण में फ़ाइदो आहे वधीक। इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, लेकिन रमज़ान मुबारक जे महीने में इन्हनि मां बरक़ात हासिल कजे। भई अमीरुल मोमिनीन जी विलायत छा खे चइबो आहे? असां जेको विलायत ते एॾो ज़ोर था ॾियूं, विलायत जो मतिलबु ई सरपरस्तीअ जी हुकुम मञणु आहे। सरपरस्तीअ जी हुकुम न मञूं। पोइ नारे जे बारे में त मां ख़ुदि मौला जो कोन ॿुधायो आहे। साईं हली ॾिनो शायदि आहे, मां साईं हुते चयो जेकॾहिं मौला न चवे हा त सभु मूंखे चवंदा वहाबी आहे। अॼुकल्ह त वरी शीयनि में इहे पैदा थिया आहिनि न कि यकदमि बाबा हीउ मुक़सिर आहे, वहाबी आहे। देरी कोन, छो त मौला जो कोन थो बयानु कजे त मुक़सिर आहे। उहो माना मौला खे मञे ई कोन थो। भई हाणे मौला पियो चवे त मौला तव्हांजे इन ज़िबानी लकलके खे पसंदि करे हा, त तव्हां चवंदा हुआ तो अलियुनि वलील्लाह, चवंदा हुआ तो अलियुनि वलील्लाह जे ज़िबानी लकलके खे पसंदि करे हा, त पोइ नहजुल बलागा में वरी एड्रेस बि ॾियां थो। नहजुल बलागा में 92 नंबर हिकमत आहे मौला जी। हिकु एड्रेस इन करे थो ॾियां त मूंखे न फतवा लॻे, मौला ते भले लॻे। हाणे जे हिमत अथव त मौला ते फतवा हणो। मौला छा थो चए? मौला चए थो ख़बरदार, हीउ जेको तव्हां ज़िबान ते पिया था चओ, मौला फरमाए थो ओ ज़ाल इल्म मा वक़फ़ अला लिसान। उहो जेको ज़िबान ते तव्हांजो नारो आहे, इहो बीठो आहे ज़िबान ते, कमु न आहे करिणो।
भई अली वलीउल्लाह आहे या न आहे? अली वलीउल्लाह आहे माना हाणे हिनखे किथे हणा? ज़बान ते हणा, चवण ते, विढ़ण में, काफ़र करार ॾियण में। तूं वलीउल्लाह अली अली वलीउल्लाह नथो चई, तूं काफ़र आहीं। ऐं मां छा आहियां? वरी शराब पिया लेकिन अली वलीउल्लाह, कूड़ ॻाल्हायां अली वलीउल्लाह, ग़ीबत कयां अली वलीउल्लाह, हराम फिल्मूं ॾिसां अली वलीउल्लाह। हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे? भई अली वलीउल्लाह जो मतिलबु इहो आहे अली मुंहिंजो मौला आहे। रुॻी निमाज़ में मौला न आहे, ज़िंदगीअ में बि मौला आहे, हर जॻह ते मौला आहे। हिन मक़ाम खे रुॻी हिन मक़ाम ते न आणियो। औज़अल इल्म मौला पाक पाण फरमाए थो। मां चयो न, मां चवां अलाए कॾो की फतवा अची वञे। 92 नंबर हिकमत। ऐं वरी नहजुल बलागत सां असांजो इश्क ऐं मोहबत बि ॾाढी आहे। जॾहिं असांजो को ॾींहुं कोन थो गुज़रे नहजुल बलागा पढ़ण खां सवाइ, छो जो अली जा आशिक़ आहियूं। अली जो आशिक़ अली सां न राब्तो रखे त बाक़ी कंहिंसां रखंदो? औज़अल इल्म मा वक़फ़ अला लिसानिन। उहो इल्मु, उहो नारो, उहा ॼाण जेका सिर्फ़ु ज़बान ताईं महदूद आहे। मां हिते वेही तकरीरूं कयां, ॻाल्हियूं ॾाढियूं करे वञा, वाह वाह सुभान अल्लाह, तव्हां उथी बि मुंहिंजा हथ चुमो, वाह वाह कयो, ऐं पोइ वरी फजर जे निमाज़ वारे टाइम ते सुतो पियो आहियां। वाह जो अली जो शान बयानु कयूं। पंहिंजो मुंहिंजो किरदारु अली जी शान बयानु करण वारो तव्हांखे त चिड़ियो करे वियुसि, छो जो तव्हां अली जा आशिक़ आहियो। ऐं मां फजर वारे टाइम ते सुतो पियो आहियां, असली का ख़बर कान्हे। ऐं मालिकनि जा इन मौक़े जे लाइ फरमान ॿुधाईंदुसि त सभु तरह उथी हलिया थींदो। जो जेको फजर जे टाइम ते निमाज़ जे टाइम ते सुतो पियो आहे, उहो शैतान हुन सां छा छा थो करे, कहिड़ो कहिड़ो अमल थो करे इन मक़ाम ते। त ज़बानी कलामी ॻाल्हि आहे। औज़अल इल्म मा वक़फ़ अला लिसानिन। पोइ मौला फरमाए थो, इहो इंसान खे बुलंद करे थो करे। अरफ़ मा यज़हर, जेॾी महिल ज़ाहिर थिए थो। अरफ़ मा यज़हर अलल जवारिह वल इरकान, जॾहिं हिन जे उज़वनि ते उहो इल्मु ज़ाहिर थो थिए। मुंहिंजे हथ मां ख़बर पए त मुंहिंजो अली वलीउल्लाह आहे, मुंहिंजे अख मां ख़बर पए त अली वलीउल्लाह आहे, मुंहिंजे ज़बान मां ख़बर पए त अली वलीउल्लाह आहे, मुंहिंजे किरदार मां, मुंहिंजे सुम्हण मां, मुंहिंजे गुफ़्तगूअ मां ख़बर पए वाक़ई मुंहिंजो ताल्लुक़। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। नबी पाक खे हिकु दफ़ा केरु गॾियो? इब्लीस गॾियो। हिन मक़ाम ते इहे हिदायतुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे हिदायतूं ॿुधाइण था चाहिनि। इब्लीस मिलियो आहे, साईं ॾिठो त इब्लीस जी हालत, साईं जी अखि आहे, असांजी अखि थोरी आहे। उहा अखि आहे जेका काइनात खे ॾिसे थी। नबी जी अखि काइनात खे ॾिसे थी, काइनात सॼी नबी जे अखि सां हले थी। खणी नेण कुमार मां जा कयूं नाज़ नज़र, जेॾी महिल हे नेण पंहिंजा मथे कनि न, तारा कटियूं ताइब थिया देखींदे दिलि भर। तारा कटियूं सभु इहे मुस्तफ़ा जे निगाह अबरू जा मुहताज आहिनि, हिननि जी निगाह ई आहे। हाणे निगाह मुस्तफ़ा जेॾी महिल इब्लीस खे ॾिठो, इब्लीस खां पुछे, इब्लीस तोखे छा थियो आहे? सफ़ा हीणो थी वियो, मरण जहिड़ो थी वियो। ॾिसी तव्हांजी उम्मत मारे रखियो आहे, तव्हांजी उम्मत मारे रखियो आहे। हाणे अलाए कहिड़ी उम्मत आहे, अलाह करे असां उन उम्मत में हुजूं। नबी पाक पुछो छा थियो आहे मुंहिंजी उम्मत खे? तो मुंहिंजी उम्मत तोखे छा कयो आहे? चईसीं 6 कम अहिड़ा था कनि, अहिड़नि 6 कमनि जे करे बसि जेॾी महिल कनि था ओॾी महिल मरियो वञे। भई तो कहिड़ा कम था कनि? हाणे इहो साईं खे ख़बर कान हूंदी, साईं खे ख़बर आहे, लेकिन तव्हां असांखे ॿुधाइण जे लाइ त मामूली कम आहिनि, लेकिन इन्हनि कमनि खे अहमियत ॾियो। इहो रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ऐं इन महीने में जेकॾहिं इन्हनि शयुनि खे असां अहमियत ॾींदासीं, कहिड़ा कम आहिनि? तमामु मामूली आहिनि। मामूली असां था चऊं, लेकिन होॾां शैतान मरे थो, होॾां शैतान कई, शैतान सॻो कॾहिं थो थिए जेॾी महिल पाण निमाज़ कोन था पढ़ूं, ओॾी महिल शैतान सॻो थो थिए न। मौला इमाम ज़माना अजल अल्लाह मौला फरमाए थो, जेको फजर जी निमाज़ नथो पढ़े, जॾहिं फजर जी निमाज़ पढ़ण वारो छा थो करे? मौला फरमाए थो, जेको फजर जी निमाज़ पढ़े थो उहो शैतान जो नक थो रगड़े। माना शैतान खे मारण जो कमु फजर जी निमाज़ पढ़णु। असां मां केतिरा माण्हू पढ़नि था फजर जी निमाज़, सॼी राति कचहरियूं कंदासीं, फुदूर ॻाल्हियूं कंदासीं, यानी हिनखे मामूली था सम्झूं। ऐं मामूली तॾहिं था सम्झूं जॾहिं ॿुधायो कोन वियो आहे। जे ॿुधायूं था वरी असां ते नाराज़ थी था वञनि। मसइलो इहो आहे, जंहिंजे करे मुश्किल ॻाल्हि आहे। बाबा हिननि मजलिसुनि में अचण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे पाण खे ॿियो न त कम अज़ कम वाजिबात जो क़ाइल कयो। जेके वाजिबात आहिनि, वाजिबात जे टाइम ते जेकॾहिं इंसानु कोताही करे थो त पोइ ख़ुदा ॼाणे वरी पोयर मजलिस कराइनि अलाए न कराइनि। तंहिंजे करे हासिबू ले अनफुसिकुम क़बिल अन तुहासिबू, क़बिल इन जो तव्हांजो को ॿियो अची हिसाब करे पंहिंजो हिसाब हिते
करे हलिया वञो। यही मकाम रुश्तो हिदायत आहे। साईं कहिड़ा कम थो करे? मिसलन साईं खां पुछूं, साईं चयो बाबा हे थो चवे त तव्हांजी उम्मत जॾहिं बि हिक ॿिए सां मुलाक़ात थी करे त चए थी सलाम अलैकुम। हे जो हिक ॿिए ते सलामती था मोकिलनि त बाक़ी मुंहिंजो कहिड़ो कमु रहियो? हिक ॿिए खे सलामती था मोकिलनि, यानी सलाम करणु एॾो वॾो सवाबु आहे। याली मदद बि चओ, छो त याली मदद करणु त क़ुरान में आहे। क़ुरान मां कई दफ़ा साबित करे चुको आहे। इंशाअल्लाह सुभाणे हिन ते मजलिस पढ़ंदासीं त या अली मदद कोई असांजो नारो न आहे। अली का मदद वठणु हक़ीक़त में क़ुरान जो हुकुम आहे। ऐं अली जी मदद का अली जी मदद न आहे। अली जी मदद हक़ीक़त में अल्लाह जी मदद आहे। लेकिन शुआर अपनाइण, जेको शुआर आहे असांजो, उहो आहे सलाम अलैकुम। घणा आहिनि त अस्सलाम अलैकुम। मिसलन असां चऊं या अली मदद, इहो असांजो सलाम न आहे। या अली मदद असांजो अक़ीदो, असांजो सलाम न आहे। नाराज़ पिया थियो? असांजो सलाम न आहे, इहो आगा खानिन जो सलाम। भली ॻाल्हि आहे, तंहिंजे करे क़बूल था कयूं। केतिरियूं भलियूं ॻाल्हियूं ॿियनि जूं क़बूल कयूं था त हे या अली मदद अक़ीदो असांजो आहे, लेकिन असांजो सलाम न आहे। असांजो सलाम छा आहे? सलाम अलैकुम। तो ते सलाम हुजे, हू चए अलैक सलाम, तो ते सलाम हुजे। हिक ॿिए खे सलामती ॾियणु कंहिंखे ॾींदो? जेको अली खे मञे थो उनखे सलाम कंदो, ॿिए खे छाजे लाइ सलाम कंदो? छा था कनि? ॿियो कमु इहो था कनि त जेॾी महिल हिक ॿिए सां मिलनि था त मुसाफ़िरो थी कनि था। हथ सां मिलाइण सां निफ़ाक़ ख़तमु थो थिए, नाराज़गी दूर थी वञे। नाराज़गीअ में हथु कोन मिलाइबो आहे न। कंहिंसां बि केरु नाराज़ हूंदो आहे, मोमिन सां नाराज़ हुजे त पोइ त हड़ वई। जंहिंजे करे असां वटि इहो ई आहे त असां जॾहिं निमाज़ पढ़ी बसि कंदा आहियूं त मुस्तहब आहे पाड़े वारे सां, ॿिए सां हथु मिलाइण सां। रवायत में आहे त जॾहिं महिल केरु कंहिंसां हथु थो मिलाए त हथु मिलाए जुदाई कोन थो करे त गुनाह झड़जी था वञे। ॾिसण में मामूली ॻाल्हि आहे, लेकिन हथु मिलाइण सां। ऐं साईं जेके रहमत लिल आलमीन आहिनि, साईं खां वधीक वॾो केरु आहे? असां वटि त वरी वॾेरो वॾो आहे, MNA MPA वॾो आहे। असुल मसइलो इहो आहे, साईं खे असां ग़रीब फ़क़ीर था सम्झूं, लेकिन साईं मिसकीननि सां, मज़लूमनि सां, बुतड़ेलनि सां, मज़दूरनि सां, सभिनी सां हथु मिलाईंदा। ऐं हथु एसि ताईं न छॾींदा जेसि ताईं हू पाण न छॾे। जॾहिं रहमत लिल आलमीन जो किरदारु इहो हुजे, असां वरी ॿ आङुरियूं मस ॾियूं क्या न त जेतिरो हथु मिलायो था, शैतान चए थो हे हथु था मिलाइनि, हिक ॿिए सां मुसाफ़िर था कनि, ओॾा मुंहिंजी चेल भॼंदी थी वञे। माना शैतान चाहे ई नथो त असां पाण में ठहियल हुजूं, भाउ खां जुदा हुजे, अज़ीज़ अकारिब हिक ॿिए खां मुंहुं ई मोड़ियो वेठा हुजनि, हथु त परे ते मुंहुं ई न मिलाइनि, अखी न मिलाइनि। जंहिं कचहरीअ में जंहिं नाराज़ पिया थियो बाबा, सलमात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ॻाल्हियूं नाराज़ थियण जूं आहिनि, छा कनि? ॿियो कमु कहिड़ो था कनि? जॾहिं बि कंहिं कम जो इरादो था कनि, असां कम जो इरादो कंदा आहियूं, लेकिन चवनि था इंशाअल्लाह। जंहिं बि कम जो इरादो कनि था, ईअं नथा चवनि त पक थींदो, न चवंदो इंशाअल्लाह। जॾहिं हू अल्लाह खे इन ॻाल्हि में ज़ामिन करे था छॾनि त अल्लाह जी मर्ज़ी थींदी, त पोइ मां हुननि जे कम में गड़बड़ करे ई नथो सघां। कीअं गड़बड़ कयां? गड़बड़ कंदुसि त उहो चवंदा इंशाअल्लाह। त ज़बान में इहा शइ आदत करे छॾियो। हिन ते खोड़ किस्सा आहिनि, ख़ुदि तव्हांखे बि पर ज़बान यादि हूंदा कि जेको बि कमु करण खां अॻु इंशाअल्लाह चवे थो, सम्झो हुनजो कमु थी वेंदो। छो त हुन अल्लाह जी मर्ज़ीअ खे पंहिंजी मर्ज़ीअ खां मुक़दम कयो आहे। त मुंहिंजी मर्ज़ी आहे, लेकिन इंशाअल्लाह जेकॾहिं अल्लाह जी मर्ज़ी हूंदी, यानी ख़ुदा जी मर्ज़ीअ खे मुक़दम कयो आहे, त यकीनन अल्लाह तबारक तआला उन में जेको बिगाड़ हूंदो उनखे बि दुरुस्त करे छॾींदो। ऐं जॾहिं बि को कमु शुरू कयो त छा थो चए इब्लीस? त जॾहिं बि को कमु शुरू था कनि, चवंदा बिस्मिल्लाह रहमान। हाणे जॾहिं अल्लाह जे नाले सां का शइ जी शुरूआत थी थिए, मुंहिंजी चेल भॼियो पई, मां हाणे हुन में कहिड़ो बिगाड़ कयां? हिन जो कमु ई बिगाड़ करणु आहे। जंहिंजे करे जेको बि कमु कयो दुनिया में, चाहे मानी खाओ, चाहे निंड कयो, चाहे घर खां ॿाहिरि निकिरो, बिस्मिल्लाह व बिल्लाह व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व तवक्कलतु अलल्लाह माशाअल्लाह ला हौल व ला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम जो विर्द करे घर खां ॿाहिरि निकिरो। आफ़ात खां, बलियात खां, मुसीबतुनि खां, जेके बि शैतानी शयूं आहिनि, तव्हां सभु तव्हां दूर थी वेंदो। इहा डिघी दुआ नथा पढ़ी सघो त बिस्मिल्लाह चई निकिरो।
अल्लाह ते तवक्कल करे निकरो, ॾिसो ख़ुदा तव्हांजो वकील थींदो। पोइ जॾहिं तव्हांजो वकील सगारो हूंदो त पोइ केरु ॿियो छा करे सघंदो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। 4 शयूं तव्हांजे ख़िदमत में आणे छॾियूं। ऐं पोइ छा था फरमाइनि? फरमाइनि था, चयोमांसि बाक़ी 2 शयूं कहिड़ियूं आहिनि? कि बाक़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जिन त वरी मूंखे सफ़ा बीमार करे छॾियो आहे। कहिड़ियूं शयूं आहिनि? इहे शयूं आहिनि त जेॾी महिल बि कोई गुनाह कनि था, गुनाह करे थी न उमत, असां कयूं था, गुनाह थी थो वञे, मुआज़ल्ला ख़ुदा माफ़ करे, गुनाह थी थो वञे। लेकिन जीअं ई गुनाह कनि था ईअं ई अहसास थी थो वञे, यकदमि ख़ुदा जी बारगाह में अस्तग़फिरुल्लाह था चवनि, ख़ुदा जी बारगाह में माफ़ी वठी था छॾनि। मां अञा हिननि खे बरगलायां मूं वारो कमु अध में ई माफ़ी वठी था छॾनि। क़ुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ए मुस्तफ़ा, मुंहिंजे बंदनि खे चयो, जेकॾहिं गुनाह कयो बि अथव त फ़िक्र छो था कयो? हिन रहमत खां मुनक़तअ छो था कयो? इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। मां त तव्हांजा सभु गुनाह बख़्शे छॾींदुसि। माना असांखे बि तौबह करण जी ज़रूरत आहे, अस्तग़फिरुल्लाह चवण जी ज़रूरत आहे, दिलि सां जो मतिलबु आहे हीअं न त वरी सुबुह ते वरी उहो कमु कयां थी, हींअर कयां थो वरी सुभाणे वरी कंदुसि, न। उन कम खां ई हथु खणा, भई मां बिजली चोरी थो कयां, अॼु जेकॾहिं तौबह कयां त माना बिजली चोरी करणु बंदि कयां। ऐं जे चवां न बिजली चोरी बि कंदुसि त पोइ अस्तग़फिरुल्लाह छा जी आहे न। जेको कमु ख़तमु नथो कयां उनजी तौबह न आहे। अस्तग़फिरुल्लाह जी मतिलबु ई आहे बाबा मां बसि कई, हाणे आईंदा न कंदुसि, अल्लाह ते छॾियमि। अल्लाह तबारक तआला चए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ख़ुदा जी रहमत खां मुनक़त न थियो। ईमान चवण सां न हूंदो आहे, ईमान करण सां थींदो आहे। अल्लाह ते जेकॾहिं ईमान आहे त पोइ अल्लाह खे चऊं था अल्लाह कबीर आहे, अल्लाह ख़ालिक आहे, कुल शैइन क़दीर आहे। नाराज़ पिया थियो बाबा? सलवात पढ़ो भला मोहम्मद। ॾुखियूं ॻाल्हियूं न जो असां वटि रवाज कोन्हे, लेकिन ख़ुदा जे तरफ़ां इहा ज़िमेदारी आहे कि हिन मक़ाम ते ही मिंबर आहे, हिन मक़ाम ते ॻाल्हि अहिड़ी कजे जॾहिं बि गुनाह कोई करे थो ख़ुदा न ख़्वास्ता थी थो वञे हिकिड़ो सायो करे करणु, इहो त माना शैतान बि शामिल आहे। शैतान कॾहिं बि गुनाह न कंदो आहे, इहो यादि करे छॾियो। शैतान खे शराब पीअंदे कंहिं कोन ॾिठो हूंदो, शैतान खे जुआ खेॾंदे कंहिं कोन ॾिठो हूंदो। शैतान गुनाह न कंदो आहे। उहो हिकिड़ो लतीफ़ो आहे ॾाढो भलो। कोई हिकिड़ो असांजो मौलवी साहिबु आहे, मौलाना यूसुफ नालो अथसि, चए थो मां हिकिड़ी जॻह ते निकाह पढ़ण जे लाइ वियुसि, त उहो मकान उहो वेठे पीतनि शुगुर पे कयनि, जेको कंदा आहिनि मकाननि में पुराणे ज़माने में थींदो। उहो निकाह जो टाइम मौलवी जो आयो आहे, बाक़बा पाए, त उहो जेको बानी हो उन्हनि खे हकल कई, जेके मवाली वेठा, बाबा हाणे हलो हलो कढो शैतानी कमु हितां, हाणे मौलवी साहिबु अची वियो आहे, निकाह थींदो। पोइ हुननि जो जेको चङो मुड़ुसु हो उन चयो बाबा हाणे ॾिसो वरी असांखे था चवनि शैतानी कमु। बाबा हाणे तव्हां ॿुधायो एतिरो त कुल अथव, शैतान छा कंदो? शैतान कॾहिं भंग पीती, शैतान कॾहिं चर्च पीतो, शैतान त निमाज़ पढ़ंदो, शैतान त सजदा कंदो, शैतान अञा बि निमाज़ पियो थो पढ़े, ख़ुदा जी अबदियत पियो थो करे, असां शैतानी कमु था कयूं। माना ख़बर पई शैतान इहो कमु न कंदो आहे। शैतान जो कमु विसविसा विझणु आहे। शैतान ख़ुदा जो वॾे में वॾो आबद आहे, ख़ुदा जी ख़िलकत ते यकीन अथसि, ख़ुदा जी माबूदियत ते यकीन अथसि, ख़ुदा ख़ालिक आहे, क़यामत ते यकीन अथसि। जेकॾहिं शैतान जो अमल आहे त सिर्फ़ु इहो अमल आहे त शैतान खे अल्लाह तबारक तआला जंहिंजे पासे झुकण जो चयो आहे उन पासे न झुकियो। असुल शैतान उन पासे न आयो आहे, यानी ख़ुदा जे वली जो इनकारी आहे, ख़ुदा जे विलायत जो इनकारी आहे। शैतान जो ॿियो कहिड़ो कमु आहे? आदम खे न झुकियो, माना छा? माना पंहिंजो तकबुर कई, इन तकबुर हिनखे इन मक़ाम ते आंदो आहे। हाणे चए थो मां हिननि खे बि इन मक़ाम ते केरु आहियां ताकी चवां त मूं जेको तकबुर कयो इहो सही आहे। शैतान ई असांजो खुलम खुला झगड़ो हले पियो, अदुब मुबीन आहे, जंहिंजे करे हीउ न चाहींदो पाण गुनाह न कंदो, लेकिन मूंखे चवंदो सिनेमा में वञ, पाण गुनाह न कंदो, मूंखे चवंदो शराब पी, बसि तूं बि थोरो जाम भरती मां कीअं पीअंदुसि, ॾोही थिया, पाण ॾोही न थींदो, तव्हांखे ॾोही कराईंदो। तंहिंजे करे जेॾी महिल बि कंहिं गुनाह में ख़ुदा न ख़्वास्ता शैतान मुब्तला करे त पोइ ओॾी महिल फ़ौरन ख़ुदा खे यादि करे चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी व अतूबु इलैहि, या अल्लाह मां हिन गुनाह खां तौबा कई। तव्हां तौबा करे ॾिसो ऐं पोइ हुनजो करम ॾिसो। थी नथो सघे त इंसान जॾहिं तौबा करे, अल्लाह चए थो इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, मां तव्हांजा सभु गुनाह बख़्शे छॾींदुसि, बसि हाणे थोरा तकलीफ़ आयो, बसि मां ख़तमु कयां। छो त अञा त मां जेका आयत पढ़ी आहे उनजो त तफ़सील ई न आयो कि मजलिस में थकिजी तॾहिं पवंदा आहिनि माण्हू जॾहिं उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलिबो आहे।
खणी न हलां आज़ाद छॾे ॾियां फिरड़ीअ वांगुरु पोइ तव्हां केॾी महिल नारा आणो केॾी महिल वाह वाह कयो केॾी महिल सुभान अल्लाह कयो छो त तव्हांजो वजूद जो हिन में हिसो ई न आहे अली जे शान में पंहिंजो बि हिसो कढियो त तव्हां बि शान वारा थींदो मेरा मौला अली मौला अली मौला मेरा मौला अली मौला अली ज़बान के साथ ये दिल बोला अली मौला ज़बान के साथ ये दिल बोला अली मौला खुदा पाक असांखे इन नारे जी तौफ़ीक़ ॾे छो त नारो हिकिड़ो वॾो ऐलान आहे नारो थो हणी माना वॾो ऐलान थो करी दुनिया खे थो ॿुधाई मां अली वारो आहियां दुनिया खे था ॿुधायूं असीं अहल बैत वारा आहियूं पोइ मैदान ते बि असांखे बीहणो आहे मैदान छाजो आहे न जंग जो आहे न नेज़े जो आहे न तलवार जो आहे मैदान नेकी ऐं बुराईअ जो मैदान ॿियो कहिड़ो आहे हींअर असांजे लाइ शैतान बीठो आहे हिन पासे असां अहल बैत ते मञण वारा हिन मैदान में बीहंदासीं मैदान में न बीठासीं त पोइ नारे हणण वारा त उन ज़माने में भी घणा सलवात पढ़ो मोहम्मद वाले आखिरी ॻाल्हि ही पंज ॻाल्हियूं थी वयूं त अस्तगफिरुल्लाह था कनि आखिरी ॻाल्हि हीनो थींदो त वञी इहे कम त ठीकु आहिनि हाणे कहिड़ो कमु आहे जंहिं ते थींदे हिकिड़ो अहिड़ो कमु आहे बसि जेॾी महिल न थिए थी तव्हांजी उमत करे थी ईअं सम्झो त बसि मां मरी थो बचां साईं चओ कहिड़ो कमु था कनि की जेॾी महिल बि मुंहिंजो ज़िक्र यानी तव्हांजो ज़िक्र थिए थो ऐं सभई गॾिजी सलवात था पढ़नि सलवात अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे निमाज़ जी क़बूलियत आहे जेका तव्हांजे दुआ जी क़बूलियत आहे मोला इमाम सजाद कंदे सवाल पुछिया न यार आख़िर में जेको सवाल पुछियो त मोला ॿुधायो मोला निमाज़ जे बारे में सवाल पुछे आख़िर में पुछे मोला ॿुधायो आख़िर भला ईअं कीअं ख़बर पए त निमाज़ क़बूल थी आहे या न थी आहे निमाज़ जी क़बूलियत जो सबबु कहिड़ो आहे ऐं निमाज़ कामिल किथे थी थिए मौला चयो निमाज़ कामिल तॾहिं थींदी जॾहिं असां ते सलवात पढ़ंदो क़बूल तॾहिं थींदी विलायतुना वल बराअत ऐदाइना असांजे विलायत जो इक़रार कंदो ऐं असांजे दुश्मननि ते लानत कंदो निमाज़ उनजी क़बूल थींदी हिन मक़ाम ते निमाज़ कमाल ते पहुचे थी सलवात सां ऐं जॾहिं तव्हां असां सलवात पढ़ूं था सलवात खां मामूली शइ कोन्हे बहरहाल ही सारे सवाब जी मजलिस आहे ऐं असांजो बुज़ुर्ग यानी हिन मक़ाम ते जेकॾहिं हुनजा ॿिया कम मूंखे नज़र अचनि न अचनि छो त इंसानु आहे इंसान जा ख़ुदा ॼाणे कहिड़ा कम आहे असांखे कहिड़ी ख़बर जीअं तव्हांखे यादगिरी आहे त मां जॾहिं सेवण वारो वाक़ियो थियो हिकिड़ो जुमिलो चयो तव्हांजी ख़िदमत अक्तस में छो त सेवण वारा कोई नेक कमु करणु कोन पिया जेके उते हुआ छा पिया कनि ख़ुदा ॼाणे को मज़हबी कमु कोन पिया कनि लेकिन हुननि जी क़िस्मत भली आहे जो अमीरुल मोमिनीन जे नाले जे वाबस्तगीअ में शहीद थी विया अलीअ वारा हा शहीद थी विया ॿियो कमु हुननि जो भलो हुजे न हुजे लेकिन छाकाणि त इन करे मारिया विया जो अली वारा इन करे मारिया विया जो अहल बैत सां वास्तो आहिनि अहल बैत सां वाबस्तगीअ में जेकॾहिं कंहिंखे काई तकलीफ़ थी अचे कामिल शाह जो पिड़ मशहूर आहे न भाई कामिल शाह जो पिड़ मशहूर आहे यानी पिड़ छा हूंदो आहे पिड़ जी बि वॾो तक़दुस आहे न भाई कामिल शाह जेकॾहिं पिड़ क़ाइमु करे विया ख़ुदा ॼाणे निमाज़ूं केतिरियूं पढ़े न असांखे ख़बर कान्हे रोज़ा केतिरा रखे न असांखे ख़बर कान्हे ख़ुदा हुननि जी मग़फ़िरत फ़रमाए उनजे लाइ मजलिस आहे यकीनन मग़फ़िरत थींदी हिन मक़ाम ते अहल बैत जी ज़वात मुक़द्दसा सां तवस्सुल अख़्तियार करे साईं जे रूह जे दर्जात खे बुलंद करण जे लाइ लेकिन साईं जो जेको वॾो अमल हो जेको अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे त भई साईं कामिल शाह जो पिड़ इन पिड़ तां छा थियणु घुरिजे इहो पिड़ छो आहे इहो पिड़ छाजे लाइ आहे इहो पिड़ इन जे लाइ आहे इन पिड़ ते साईं जे अलम पाक खे नसब फ़रमायो आहे उहो अलम पाक तअल्लुक़ रखे थो अहल बैत सां वफ़ा माना साईं इहा शइ क़ाइमु करे ॿुधाई त बाबा अहल बैत सां जिन वफ़ा कई आहे या न आहे यानी साईं अहल बैत जे वफ़ा जे उनवान सां हिते पिड़ क़ाइमु कयो ऐं तव्हां असां हुन पिड़ खे छा सम्झंदा आहियूं असां जेकॾहिं हिन पिड़ जी इज़त अज़मत खे सम्झूं मां तव्हांजे ख़िदमत में उते बि इहा मजलिस पढ़ी चुको आहियां हीअ अलम पाक जेको बुलंद हूंदो आहे इन जी निस्बत हूंदी आहे हुननि जी निस्बत आहे हीअ निस्बत आहे बीठो आहे गर्मी में सर्दी में उस में तूफ़ान में पियो थो फड़के
दुनिया के पे तो बुधाए मुझो ताल्लुक अब्बास सां आहे, मुझो ताल्लुक अली सां आहे, मुझो ताल्लुक अहल बैत सां आहे। बुधाए तो या नथो बुधाए? दुनिया में काठियूं ॿियूं बि घणियूं आहिनि, दुनिया में कपिड़ा ॿिया बि घणा आहिनि, दुनिया में इहो रंग रोगन ॿियो बि घणो आहे। भई इहे सभु शयुनि जी निस्बत हूंदी आहे। जेकॾहिं यादि हुजे तव्हांखे हिते ई मूं तव्हां सां ॻाल्हि कई कि जंग अख़बार में उन ख़बर जंग अख़बार जे जुमे वारे एडिशन में उन सवाल पुछियो त साईं क़ुरान पाक पढ़ण में तवजो आहे तव्हांजी न आहे? क़ुरान पाक जे लाइ रोशन चराग है अब्बास कि जिससे आल पैगंबर थे आगू लगाए, ये सच है दोनों हाथ कट गए अब्बास अलमदार के दरिया पर हजारों हाथ हैं उसका अलम उठाए हुए खानदान ज़हरा पे बुलंदतर अख़बार जंग कसीर नशात अख़बार आहे पाकिस्तान जी, मुफ्ती मुनीब खां आहे या जेको सिकंदरी आहे उन खां कंहिंखां मूंखे हींअर यादि नथो अचे। बहरहाल जंग जे पेज ते सवाल आहे त साईं क़ुरान करीम पढ़ण जे लाइ वुज़ू करणु लाज़िम आहे? हुन सवाल कयो आहे, हुन जवाबु ॾिनो आहे त न, क़ुरान करीम पढ़ण जे लाइ वुज़ू लाज़िम न आहे, अलबत्ता क़ुरान करीम जे हर्फ़ खे मस करण जे लाइ वुज़ू लाज़िम आहे। तवजो आहे न? इहो शरई मसइलो आहे। जॾहिं क़ुरान करीम पढ़ो था, वुज़ू हुजे न हुजे क़ुरान करीम पढ़ी सघिजे थो, बग़ैर वुज़ू क़ुरान पढ़ी सघिजे थो, लेकिन क़ुरान करीम जे कंहिं बि हर्फ़ खे हथु लाइण जे लाइ वुज़ू करणु ज़रूरी आहे। हाणे मां तव्हांखां सवाल थो पुछां त इहो जेको क़ुरान करीम जो हर्फ़ आहे, इहो हर्फ़ थियो कीअं? हर्फ़ छा के था चओ? क़ुरान करीम लिखिजो, छा था लिखिजो? तव्हां मां केतिरा मूंखे सुञाणनि था, मुंहिंजी हिते प्रिंटिंग प्रेस हूंदी बाबा, हुन में मस जा दॿा हूंदा, त छा मस पाक हूंदी? छा मस त पाक न हुई, लेकिन मस जेॾी महिल उन रस्ते ते हली, जे रस्ते ते हली अल्लाह ज़ाहिर थियो, जे रस्ते ते हली मोहम्मद ज़ाहिर थियो, जे रस्ते ते हली कुल हु अल्लाहु अहद ज़ाहिर थियो, यानी हाणे उहा मस एतिरी पाक थी वई जो बग़ैर वुज़ू उनखे हथु नथो लाहे सघिजे। दॿे में हुई त पाक न हुई, दॿे में हुई त पाक न हुई, लेकिन जेॾी महिल इन सां लिखिजो कुल हु अल्लाहु अहद, इन सां लिखी लियो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फी, हाणे बेवुज़ू इनखे हथु लाहे नथो सघे, यानी दॿे में पाक न हुई, लेकिन निस्बत हिन पासे थी वियसि। हाणे हिनखे केरु हथु लाहे ॾेखारे बग़ैर वुज़ू? आहे मस, पर मस न रही, मस मां बदिलजी क़ुरान थी वई, मस मां बदिलजी क़ुरान थी वई। कपिड़ो कपिड़ो आहे, दुकान ते मिले उहो साॻियो 2 मीटर कपिड़ो 4 मीटर कपिड़ो दुकान ते ॿिए कंहिं बि वरितो हूंदो, उन साॻे ताके मां तव्हां बि वरितो, तव्हां वठी अलम ठाहियो, हाणे हिन जी निस्बत छा थी वई? हिन जी निस्बत पाको पाकीज़ा थी वई। गर्मी सर्दी फड़कंदो हुते दुनिया खे पियो ॿुधाए मां हक़ जो अलम आहियां, मां सदाकत जो अलम आहियां, मां सचाई जो अलम आहियां, मां पाकाई जो अलम आहियां, मां ॿुधाए थो नथो ॿुधाए? ऐं तव्हां सम्झो था चुप कयो बीठो आहे। हालांकि अलाए केतिरनि मुनाफ़िकनि जो दिलि पियो थो जलाए, अलाए केतिरनि मुनाफ़िकनि जो दिलि पियो थो जलाए, चुप कयो कोन बीठो आहे। इहो दुनिया में तबलीग पियो थो करे, छो थो करे? चए थो कपिड़ो न आहियां, मुंहिंजी निस्बत आहे, हाणे मां पाक थी वियो आहियां। अलम नहर थींदो, नहर थियण खां पोइ हिनजी बेर खे खणी हाणे चवंदो बाबा पुराणी थी वई आहे, हाणे कंहिं कम जी कान्हे, खणी उछले छॾियोसि, को पोचो ठाहे छॾियोसि। न, उनजी निस्बत छाकाणि त अहल बैत सां आहे, छाकाणि त हक़ सदाकत सां आहे, परचम अब्बास सां आहे, यानी इनजी निस्बत एतिरी बुलंद थी वई जो लहण खां पोइ बि शिफ़ा जे तौर ते कंहिं बाज़ूअ ते ॿधो, कंहिं गिचीअ में ॿधो, जे न त कम से कम के अहिड़े मक़ाम ते दफ़न कंदा जिते हुनजी बेहुरमती न थिए। यानी ख़बर पई इहे रंग, इहे काठियूं, इहे कपिड़ा जॾहिं निस्बत मटिजी थी वञे त पाको पाकीज़ा थी था वञनि। तव्हांजी असांजी बि निस्बत अहल बैत सां आहे, निस्बत अहल बैत सां आहे या कंहिं ॿिए सां आहे? पोइ असां बि पाको पाकीज़ा आहियूं या असांखे अहिड़ी जॻह ते लभूं? पोइ त वॾो ज़ुल्म करे छॾियोसीं, केरु अलम जी बेर खे खणी नालीअ में विझी छॾे, केरु अलम जे काठीअ खे खणी ऐं कंहिं मेखाने जो थूड़ी ठाहे छॾे, तव्हांखे बर्दाश्त थींदी? पोइ जॾहिं हिन बेजान शइ खे कंहिं मक़ाम ते निस्बत मिली आहे त कंहिं अहिड़े ख़राब मक़ाम ते नसब कोन था कयूं त हीउ जेको जानदार हलंदड़ चढ़ंदड़ फ़िक्र ऐं अक़ल ऐं शऊर रखंदड़ इंसान आहे, इहो जॾहिं अब्बास सां निस्बत ठाहे वठे त पोइ हिन दुनिया में बि निजात अथसि त आख़िरत में बि निजात अथसि।
कि साईं कामिल शाह पंहिंजो पिण क़ाइमु करे वियो ताकि दुनिया में तबलीग थींदी रहे, अब्बास जो पैगाम बुलंद थींदो रहे, गुनाहनि जी माफ़ी मिलंदी तॾहिं बि इन मक़ाम तां मिलंदी, हाजतूं क़बूल थींदियूं तॾहिं बि इन मक़ाम तां थींदी। छो त हाजत क़बूल करण जो बि दरवाज़ो इहो आहे। ख़तमु पियो कया ॻाल्हि खे कि हाजतूं किथे क़बूल थींदियूं आहिनि? बाबुल हवाइज जी बारगाह। बाबुल हवाइज कंहिंखे चवंदा आहिनि? हज़रत अबुल फज़ल अल अब्बास खे बाबुल हवाइज चवंदा आहिनि। रमज़ान मुबारक जो महीनो आहे कि मौला हज़रत अबुल फज़ल अल अब्बास मां तव्हांजी ख़िदमत में हमेशह चवंदो आहियां त ॾिसो कि अल्लाह तबारक तआला जो पंहिंजो सिस्टम आहे। मौला तव्हांखे करबला जी ज़ियारत नसीब करे। करबला में 2 रोज़ा चमकंदा नज़र ईंदा। जहिड़ो कुपो इमाम हुसैन जो नज़र ईंदो तहिड़ो ई कुपो हज़रत अबुल फज़ल अल अब्बास जो हालत में छा थो ॾिसां त मां मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हरम में दाख़िल थियो आहियां ऐं बाबे क़िबला खां अंदरि दाख़िल थियो आहियां। हज़रत हबीब इब्न मज़ाहिर जे ज़रिए वटि पहुतो आहियां। ॾिसां थो अजीब मंज़र आहे, सॼे हरम में इमाम हुसैन में रुॻी मलाइका आहिनि। मां बीठो आहियां, मां ॾिसां थो मलाइका आहिनि। मूंखे मलाइकनि सवाल कयो छा मसइलो आहे? फरमाइनि साम्हूं ॾिस तख़्त ते केरु आहे? मां ॾिठो त इमाम हुसैन जी तुर्बत मुक़द्दस वटि हिकु तख़्त लॻल आहे। उन तख़्त ते रसूल अकरम तशरीफ़ फरमाइनि, मौला अमीरुल मोमिनीन तशरीफ़ फरमाइनि, इमाम हसन तशरीफ़ फरमाइनि। एतिरे में अचानक ॾिठुमि त बैनुल हरमैन वारे दरवाज़े खां हज़रत अब्बास जे हरम जो हिकिड़ो ख़ादिम अंदरि दाख़िल थियो। अची रसूल अकरम जे साम्हूं बीठो, चई मूंखे हज़रत अबुल फज़ल अल अब्बास मोकिलियो आहे। अब्बास पंहिंजा सलाम अर्ज़ कया आहिनि ऐं चयो अथई त या रसूल अल्लाह, अॼु हिकिड़ी औरत आई आहे मुंहिंजे ज़रिए ते, आले कुब्बा जा रईस आहिनि, उनजी घरवारी आहे, उनजो पुटु बीमार आहे ऐं इन मक़ाम ते आई आहे। अची सवाल कयो अथई त मुंहिंजे पुट खे शिफ़ा थी। या रसूल अल्लाह, हिनजे पुट खे ज़िंदगी ॾियो। रसूल अकरम हिकु दफ़ा आसमान जी तरफ़ हथ बुलंद कया ऐं थोरी देरि खां पोइ अमीरुल मोमिनीन खे फरमाई त हिन औरत जे फ़र्ज़ंद खे ज़िंदगी न आहे। ख़ादिम वापसि वियो जो। हीअ आलिम दीन चए थो मां कुझु देरि अञा उते मौजूदु आहियां त अचानक मूं ॾिठो त वरी मलाइकनि में इज़्तिराब आहे। मूं चयो हाणे छा ख़बर आहे? फरमाइनि हज़रत अब्बास ख़ुदि पिया था अचनि। हज़रत अब्बास ख़ुदि पिया था अचनि। मां ॾिठो त हज़रत अब्बास उन ई हालत में आया आहिनि जंहिं हालत में असां मसाइब में ॿुधो आहे। मां पंहिंजी अखियुनि सां पढ़ियो, कंहिंखां ॿुधो न तम रहियो त मां पंहिंजी अखियुनि सां पढ़ियो आहे। अलामा अब्बास इस्माइल यज़दी साहिब रहमत में लिखे तो उन ई हालत में आयो जंहिं हालत में शहीद थियो। अब्बास जा बाज़ ॿुधा आहिनि, अची रसूल अकरम जे साम्हूं निमाणी सूरत करे बीह रहियो आहे। या रसूल अल्लाह, तव्हां ते सलाम हुजे। रसूल अल्लाह हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां, मुंहिंजा आका हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। अल्लाह जी बारगाह में दुआ कयो जेको मुंहिंजो लक़ब बाबुल हवाइज आहे। मां जेको हाजतुनि जे पूरे करण जो दरवाज़ो आहियां, ख़ुदा हिन लक़ब खे मूंखां खणी वठे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरी देरि सिर हेठि करे वेठा आहिनि। इहा आलिम चए थो मां छा थो ॾिसां कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था ए अबुल फज़ल ए अब्बास बिन अली, हींअर जिब्राइल मूं ते नाज़िल थियो आहे, ख़ुदा जे तरफ़ां तो ते सलाम आहिनि। ख़ुदा चए थो अब्बास खे चयो तो ते क़यामत ताईं बाबुल हवाइज जो लक़ब आहे, असां आले कुब्बा जे रईस जे पुट खे ज़िंदगी ॾेई छॾी। चए थो जेॾी महिल अखि खुली ॾिसां मां त होटल में आहियां, मां होटल मां तकिड़ो जेॾी महिल अबुल फज़ल अब्बास जे हरम में वञा, छा तो ॾिसां हिकिड़ी ज़रिए सां माई चपड़ी पई आहे। या अबुल फज़ल, या अबुल फज़ल, मुंहिंजा आका, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजो पुटु बीमार आहे, हुनखे शिफ़ा ॾे। मां भरिसां वञी चयो तूं आले कुब्बा जे रेस जी ॻाल्हि आई? चई हा। चई तुंहिंजे पुट खे शिफ़ा मिली वई आहे, तोखे कीअं ख़बर पई कि मूंसां गॾु अचु? हीअ आलिम चए थो मां जॾहिं हिननि जे घर वियुसि त ॾिठमि त ॿाहिरि हुनजो पीउ बीठो आहे, पंहिंजे वारनि खे पियो थो पटे, मातम पियो करे। मूं चयो छा थियो आहे? चई मुंहिंजो पुटु मरी वियो आहे, मुंहिंजो जवान पुटु गुज़ारे वियो आहे। मूं चयोमांसि जवान पुटु न गुज़ारे वियो आहे? चई गुज़ारे वियो आहे, अंदरि मैयत पई आहे। दरवाज़ो खोले अंदरि जो वञूं त पुटु जवान मैयत न हुजे बल्कि ज़िंदा थियो वेठो आहे। जेॾी महिल चई पुटु छा थियो? चई अबुल फज़ल ज़िंदगी ॾियारे छॾी। अबुल फज़ल अल अब्बास जी बारगाह एॾी नूरानी बारगाह आहे
कि मौला जी बारगाह वफा जी बारगाह है, बस असीं तो ख़त्म जो क्या ॻाल्हि कई। नूरा जी बारगाह है, इज़्ज़त तकरीम जी बारगाह है। सलाम कंदा आहिनि, अस्सलामु अलैका या अब्दुस सालिह अल मुतीउ लिल्लाहि व लिरसूलिही। तू अल्लाह जो भी मुती है, तू रसूल जो भी मुती है। वल अमीरुल मोमिनीन जो भी मुती है। वल हसन वल हुसैन, हसन हुसैन जो भी मुती है। मुती अहिड़ो हो जो आशूर जो ॾींहुं प्यास सां ॿार तड़पनि पिया, हुर शहीद थियो, मुस्लिम शहीद थियो, खानदान इतरत अहल बैत जा जवान शहीद थिया। अब्बास ख़ामोश आहे। हिकु दफ़ा निमाणा नेण खणी हुसैन जे साम्हूं आयो। हुसैन मौला खे जी अर्ज़ु कयईं, मुंहिंजा आका, मुंहिंजा मौला, हाणे मुंहिंजो दिलि बर्दाश्त नथो करे सघे, मूंखे इजाज़त ॾियो त मां हिननि खे सम्झायां त नबी जे आल सां विढ़णु कीअं थींदो। हुसैन मौला जा जुमला जे किताब मसाइब में अक्सर ॿुधा आहिनि। ऐं ख़ुदा ॼाणे हुसैन इहे ई न करे ई फरमाया हूंदा ताकि दुनिया खे ख़बर पए त अब्बास मुंहिंजो ॾींहुं क़यामत ताईं सिपह सालार। मौला खे फरमाए अब्बास खे, अब्बास तूं त मुंहिंजे लश्कर जो सिपह सालार आहे। इन करे गाज़ी चवंदा आहियूं न, सिपह सालार आख़िर काई बि आहे। अब्बास हिकु दफ़ा हेॾा नज़र कई, हिकु दफ़ा हेॾा नज़र कई। मौला हुसैन खे चई, मौला उहो लश्कर किथे आहे, लश्कर जो मां सिपह सालार आहियां। हाणे लश्कर में को रहियो ई कोन्हे। इन मक़ाम ते बि इजाज़त न मिली आहे। छा फरमायो अथनि? फरमायो अथनि अब्बास जेकॾहिं वञणु चाहीं थो त ॿारनि जे लाइ पाणीअ जी सबील कर, ॿारनि जे लाइ पाणी जी सबील कर। बसि हिकिड़ो जुमिलो तव्हांजी ख़िदमत में चवणु चाहियां थो। बसि ईअं ई जो इज़न मिलियो आहे न। अब्बास उन खेमे में वियो आहे जंहिं खेमे में मश्क आहे। मश्कीदा त ख़ुदा ॼाणे केतिरा हूंदा, लेकिन जेको अब्बास जो मश्कीदो जेॾी महिल उते वियो, अब्बास जेको मंज़र ॾिठो, अब्बास बर्दाश्त करे न सघियो। छा ॾिठई? नंढा नंढा ॿार आहिनि जेके पंहिंजा गल उन मश्कीदे ते रखियो वेठा आहिनि, छो त मश्कीदे में थोरी आलाण हुई। एॾा ख़ुश्की ऐं आतश खां परेशान हुआ जो पंहिंजे गलनि खे उते रखियो वेठा। जीअं जो अब्बास मश्क खई, सभु ॿार अब्बास खे चबड़ी विया, मौला पाणी खपे, मौला पाणी खपे। अल आतश जूं सदाऊं बुलंद थियूं। बसि इन्हनि सदाउनि बुलंद करण में उन 4 साल न्याणीअ जो ज़िक्र अचे थो, जेका 4 साल न्याणी सभिनी ॿारनि खे चयो, हाणे तव्हां पंहिंजा कूज़ा खणी अचो, हाणे तव्हां पंहिंजा वटा खणी अचो, हाणे देरि न लॻंदी, अब्बास नहर ते वेंदो, पाणी आणींदो। बसि अब्बास जो अलम हलियो आहे, नहर जे तरफ़ हलियो आहे। ख़ुदा ॼाणे छा थियो आहे। अब्बास चीरींदो चीरींदो, मारींदो मारींदो जेॾी महिल नहर जे किनारे ते पहुतो आहे। सलाम हुजे अब्बास जी इज़त ऐं अज़मत खे। बसि इन मक़ाम ते जेॾी महिल पाणीअ ते दस्तरस हासिल कयईं, पाणीअ ते फतह हासिल कयईं, ओॾी महिल पाणीअ खे बुलंद कयईं। जेॾी महिल घोड़े जी वाग छॾियईं, घोड़े खे पंहिंजी आवाज़ में चयईं त घोड़ो पाणी पी वठे, पाण पाणीअ जो मुख भरियईं। घोड़े छा कयो ऐं हज़रत अब्बास छा कयो? हज़रत अब्बास पाणी खे ॾिसी चए, पाणी हुसैन जा बच्चा प्यासा हुजनि, अब्बास पाणी पीए। ओॾी महिल अब्बास पाणीअ खे छॾे दुनिया खे ॿुधायो त वफ़ा छा हूंदी आहे। पाणीअ ते दस्तरस हासिल थी आहे, पाणी पीअण आहे, पी सघां थो, गुनाह कोन्हे, लेकिन वफ़ा जो तक़ाज़ो न आहे जो अब्बास पाणी पीए। अरे भला जॾहिं अब्बास पाणी न पीए त घोड़ो कीअं पाणी पीए? घोड़े ॾिठो त अब्बास पाणी न पीतो, घोड़े पंहिंजी गर्दन मथे कई। अब्बास वरी आवाज़ कढियो ताकि घोड़ो जानवर आहे, पाणी पी वठे। लेकिन बेज़बान ज़बान सां हिकु दफ़ा खेमनि जे तरफ़ पंहिंजी मुंडी करे चई, मौला वो आका तव्हांजो अस पे वाफ़ा आया, और सकीना प्यासी हुजे, बचड़ा प्यासी हुजनि, इहो घोड़ो कहिड़े तरीक़े सां पाणी पीअंदो? बसि अज़ादारो अब्बास मश्क खणी जेॾी महिल पाणीअ जी हलियो आहे, केतिरो हमिलो थियो आहे तव्हां मसाइब में ॿुधी चुका आहियो। मां जेको जुमिलो तव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो, बसि जेॾी महिल अब्बास जे मश्क खे तीर लॻो आहे, अब्बास जे अख में तीर लॻो आहे, अब्बास ज़मीन ते आयो आहे। अब्बास पंहिंजे मौला पंहिंजे आका खे सॼियो आहे, ओ मौला आका मुंहिंजी मदद ते अचो। हज़रत मौला हुसैन जो जुमिलो आयो आहे कि मुंहिंजी तो चेल भरी छॾी आहे, आला अन कसर ज़हरी, अब्बास तोखां पोइ दुनिया अंधेरी आहे। जेॾी महिल अब्बास मौला ते पहुतो, अब्बास खे खणी पंहिंजी छोड़ीअ में रखी। अल्लाह अल्लाह, वॾो अजीब मंज़र आहे, अब्बास जी वफ़ा जो मंज़र आहे। पंहिंजी झोलीअ में अब्बास जो सिर मुबारक रखियईं ऐं अब्बास जे चेहरे तां खून खे साफ़ करणु लॻो। लेकिन अब्बास उम्र बनीन जो फ़र्ज़ंद आहे, वसियत माउ जी यादि आहे, फ़ौरन पंहिंजो सिर हेठि किराए छॾियईं। वरी अब्बास जो सर खणी मौला हुसैन पंहिंजी झोलीअ में रखियो, वरी सर हेठि किराए छॾियईं। ॿियो दफ़ो जॾहिं खणी रखियईं, वरी किराए छॾियईं। मौला हुसैन चयो, अब्बास
छा कई नाराज़गी आहे? अब्बास मां तुंहिंजो सिर खणी पंहिंजे झोलीअ में थो रखां, तूं हटाए थो छॾी। अब्बास मौला चयो मौला मुंहिंजे अखियुनि मां रतु साफ़ कयो ताकी तव्हांजे चेहरे जी आख़िरी ज़ियारत करे सघां। मुंहिंजे अखियुनि में रतु आहे, लेकिन मौला मां पंहिंजो सिर तव्हांजे झोलीअ में नथो रखणु चाहियां। अब्बास आख़िर छाजे लाइ? अब्बास चवणु लॻो मौला मूंखे पंहिंजी माउ सम्झायो हो त हुसैन जो ग़ुलाम रहिजांइ, हुसैन आका रहंदो तूं ग़ुलाम रहिजांइ। पंहिंजे माउ जी वसियत यादि आहे, मां बानीअ जो ॿारु आहियां। मौला भला इहा तक़ाज़ा आहे त मां जॾहिं शहीद थिया त मुंहिंजो सर त तव्हांजी झोलीअ में हुजे, ऐं जेॾी महिल तव्हां शहीद थियो तव्हांजो सर केरु झोलीअ में खणण जे लाइ तयारु न हुजे। बसि वफ़ादारो हिन मक़ाम ते जेॾी महिल अब्बास इहे जुमिला चया, हिकिड़ो आवाज़ आयो, जे आवाज़ चयो इब्नती अब्बास, ओ मुंहिंजा अब्बास पुट मां ज़हर आया। अब्बास तूं पंहिंजो सिर हुसैन जी झोलीअ में रख, तूं हुसैन जी झोलीअ में सर रख। मां वाइदो थी कयां जॾहिं हुसैन जो सर ज़मीन ते ईंदो, मूं ज़हरा जी झोली हूंदी, हुसैन जो सर हूंदो।